सब खां पहिरियां निहायती शुक्रगुज़ार आहियां साईं असांजो तमामु शाह लतीफ़ एसोसिएशन सिंध जो प्रेसिडेंट साईं मुश्ताक अहमद कोरेजो साहब ऐं तमामु असांजो प्यारो भाउ साईं बख्श अली चाचड़ साहब आपका सूबाई सदर ऐं प्लस जेके साईं जन सां एरीगेशन ऐं कॉलेजिस मुख़्तलिफ़ जेके एसोसिएशन जा दोस्त रिलेटेड आहिनि ऐं निहायती उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो हिते आऊं अची हिननि खे मूं अपील कई त तव्हां सभु दोस्त मक़सदु हिकिड़ो आहे असांजा कम साॻा ई आहिनि इशू साॻा ई आहिनि छो न असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थी करे सरकार खे असीं पंहिंजे जेको आहे सो टफ टाइम ॾेई पंहिंजे मसइलनि ख़ातिर तवजो शिकायत थी पंहिंजा मसइला हल करायूं जंहिं ते हिननि दोस्तनि असांजे इन अर्ज़ खे लबैक चवंदे हिननि जेको आहे सो 22 तारीख़ ते जेको कराची में धरणो पंहिंजो जो ऐलान लॻल हो उनखे कैंसिल करे 21 तारीख़ इस्लामाबाद जे धरणे जी हिमायत बि कई आहे हिमायत न कई आहे रुगो पर हर हवाले सां सोशली मोरली जानी माली उन में भरपूर शिरकत करण जो ऐलान कयो आहे जेको तव्हांजे साम्हूं ऐं निहायत उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां सो हीअ असांजो जेको सिंध एम्प्लॉइज़ अलायंस आहे जंहिंजो असांजो चेयरमैन आहे हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकली साहब गज़टा जो प्रेसिडेंट आहे उन में असांजो अॻ में 7 तंज़ीमां अॻ में हुयूं पेटेलफ हुई गस्टा हुई सप्सा हुई सपला हुई आपका हुई ऐं पंहिंजो गवाज़ हुई उन सां गॾोगॾु हीअ असांजी बि जेको आहे तंज़ीमां गॾिजी वियूं आहिनि असांखे यकीन आहे असांजी एतिरी हींअर मज़बूती आहे जो असां इस्लामाबाद मां पंहिंजो हक़ वठी करे मोड़ंदासीं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ही जेको आहे आया आहिनि त बाबा तव्हांजा इशूज़ जेको आहे पंहिंजो सिंध गवर्नमेंट सां पर तव्हांजो इस्लामाबाद वञणु कीअं थो थिए पोइ उन ते ही ऐं अल्फाज़ चवंदुसि त दिलि जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे ही ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे ही ज़ुल्म असां सां अव्हां जी महफ़िल में अव्हां जी ॻाल्हि अव्हां सां कजे त कीअं कजे ही जेको असां सिंध गवर्नमेंट असां सां ज़्यादती करे रही आहे ही जेको सिंध गवर्नमेंट असां सां जेको आहे ज़ुल्म करे रही आहे ही असां उन्हनि जी दाह खणी था वञूं पिया जिते असांजो क़ाबिल एहतराम चेयरमैन बिलावल भुट्टो साहब फीडरल गवर्नमेंट खे शिकायत कई ऐं उन सां प्रोटेस्ट कयो त मुलाज़िमनि जी 50% जेको आहे सैलरी बेनिफिट इज़ाफ़ा कया वञनि ऐं गवर्नमेंट खे चयो त इहे बिल्कुलु थियणु खपनि पर उन जे बावजूदि जेका सिंध गवर्नमेंट आहे उहा पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे त पंहिंजी गवर्नमेंट असांखे सिर्फ़ु 10% जेको आहे सो रिलीफ ॾिए पई त असीं अॼु हिन नओं तेरो में शहीदनि जे शहर में पीपुल्स पार्टी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे शहर में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे शहर में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे शहर में शहीद शहर सर शाहनवाज़ भुट्टो जे शहर में जिन हमेशह अवाम जी ॻाल्हि कई आहे मुलाज़िम जी ॻाल्हि कई आहे पब्लिक जी ॻाल्हि कई आहे असीं उते अॼु ही उन्हनि खे अर्ज़ु कयूं था चितावजणु घुरूं था यादाश्त करणु घुरूं था त जिते सिंध जे अवाम खे हमेशह तव्हां रिलीफ ॾिनो आहे उते सिंध जो मुलाज़िम आख़िर दरपदर छो असीं ऐवान सदर जे अॻियां आसिफ अली ज़रदारी खे ही शिकायत करणु वञूं था त तव्हांजी गवर्नमेंट सिंध जे अंदरि सिंध जे एम्प्लॉई सां सिंध जे मुलाज़िमनि सां जेका ॿिया खाई करे रही आहे मुल्क जे अंदरि 2 क़ानून पिया हलनि जीअं साईं असांजे बख्श अली साहब चयो त KP पई ॾे DRA उन खां पोइ जेको आहे बलोचिस्तान ॾे पियो ॿिया सूबा ॾियनि पिया पर सिंध सां जेको आहे नाजाइज़ी आहे हीअ सिंध जो एम्प्लॉइज़ जेको आहे उहो गॾिजी करे निकितो आहे इंशाअल्लाह असीं उते वेंदासीं असांखे यकीन आहे त आसिफ ज़रदारी मर्द मुजाहिद माण्हू आहे जेको पंहिंजे सिंध गवर्नमेंट सां ॻाल्हाए बिलावल भुट्टे खे असांजी जेको आहे हीअ रिक्वेस्ट हूंदी त ही पंहिंजे बयान ते नज़रसानी करे अदी फरियाल टालपुर खे असां हिन नओं दौरे हाउस खां जेको असां अर्ज़ु करणु घुरूं था त हिन सिंध जे एम्प्लॉइज़ अलायंस जे जेको आहे सो दर्दनि जो जेको आहे सो दरमान करे हिन जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे इंशाअल्लाह असीं हिन प्लेटफॉर्म तां पूरे सिंध जे एस्टेब्लिशमेंट खे सिंध जे हुक्मरान खे हीअ ॿुधाइणु घुरूं था त अव्हां जी शिकायत खणी अव्हां जी दांह खणी असीं इस्लामाबाद वञूं था 30 तारीख़ ते ऐं 23 तारीख़ ते जेको एम्प्लॉइज़ सां हिननि जेको हशर कयो हुई न चोर हुआ न धाड़ियल हुया ही मुलाज़िम हुआ के वीचारा नंढा मुलाज़िम के विचा मुलाज़िम के उस्ताद के क्लार्क के बेलदार के जेको आहे सो पंहिंजा सुपीडंट हुननि सां जेका ज़्यादती थी आहे हुन सां जेको तशदुद थियो आहे उनखे आउं कंडेम थो कयां ऐं चवां थो त मुलाज़िमनि जो इन शइ जो जेको आहे पूरा करिणो आहे जेकॾहिं इहो ॾुख मिटाइणो आहे त मुलाज़िमनि जेको डिमांड रखी आहे
त 70% असांजी सैलरीज़ में इज़ाफ़ो कयो वञे पेंशन सैलरी में ऐं 50% असांखे DRA ॾिनो वञे ऐं असांजी जेका पंहिंजो जेका पैसा आहिनि वेन्यूअल फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस उहो असांखे फिलफोर असांजे रिटायरमेंट ते मेच्योरिटी ते असांखे ॾिनो वञे ताकी सिंध जे अंदरि जेका महरूमी आहे इहा ख़तमु कई वञे जेकॾहिं अञा न त इस्लामाबाद खां पोइ वरी नए सिर सां वरी जेको आहे नवनि जज़्बनि सां वरी असां हीउ मैदान सजाईंदासीं इनशाला वरी कराची जे अंदरि इनशाला जेको आहे सो मुलाज़िमनि जी जेका बेचैनी आहे ख़तमु कराए पोइ सर असांजो हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां इस्लामाबाद वञो बि था असांजो पाकिस्तान जो सदर जेको आहे उहो सिंधी आहे ऐं उन ते सिंधी थी करे तव्हां दावा बि खणी वञो था पर असांजे हिते सिंध में जेको सिंध लोकल गवर्नमेंट एम्प्लॉयर आहिनि उहे अञा ताईं वीचारा काफ़ी सालनि खां वठी ट्रेज़री जे लाइ सिकी रहिया आहिनि आया उहो बि उते तव्हां उन्हनि जेका मुतालबो रखंदव या न रखंदव ॿियो सुवालु इहो आहे त सर केतिरी तादाद में तव्हां उते जेको आहे न पंहिंजा मुलाज़िम वठी उते पहुचंदव साईं तव्हांजी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे मूं पहिरियों पंहिंजे शहर में इहा ॻाल्हि कई त अवां जी दांह जेका ॾियूं त असां कंहिंखे ॾियूं हिन सदर पाकिस्तान जी दांह कंहिंखे ॾियूं पीपल्स पार्टी दांह कंहिंखे ॾियूं हिननि मुलाज़िमनि जी जेका जाइज़ डिमांड आहे जेका तव्हां असांखे सैलरी ॾियो था पैसा सरकार जे खज़ाने में ॾियो था असां था चऊं असांखे कंहिंजे हथ खां न ॾियो असांखे उहे पंहिंजे अकाउंट जे थ्रू ॾियो असांजी AG ऑफिस में असांजी सैलरी जेका आहे सो असांजी रजिस्टर करायो उनजी ID खोलायो त असांखे अकाउंट जे थ्रू बैंक जे थ्रू असांखे सैलरी ॾिनी वञे हीअ इन्हनि जी शिकायत जाइज़ आहे इहो बि असां उते पंहिंजो दांह ज़रूरु रखंदासीं ॿियो सुवालु कयो तव्हां त केतिरी तादाद में मुलाज़िम केतिरी तादाद में तादाद असांजो तमामु घणे खां घणो हूंदो सबबु हीअ आहे त फ़ासिलो वॾो आहे सभु उस्ताद मिसकिन माण्हू आहिनि असांजो जेतिरो बि तादाद हूंदो वधि में वधि हूंदो पर जज़्बा असांजा जबलनि जहिड़ा जवान हूंदा इनशाला जेको आहे